रोहिड़ी में मंशात जो कारोबार कंदड़ इंसाननि जी ज़िंदगी सां खेॾण लॻा। हिते केतिरा ई नौजवान आइस, हीरोइन, चर्स ऐं शराब जो नशो वापराइण सबबि खेनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल। केतिरा ई नौजवान मौत ऐं ज़िंदगी जे बेवाटे ते ज़िंदगी गुज़ारण लॻा। शहरनि जो चवणु आहे त पुलिस जी मंशात जे अॾनि ते लखें रुपया मंथली मुक़रर। हिते शहर में कचो पको शराब फ्री होम डिलीवरी ते विकिरो कंदड़ समेत केतिरा ई मंशात विकिरो करण लॻा। मंशात जे अॾनि ते पुलिस जी ॻरी मंथली मुक़रर करे छॾी आहे। केतिरा ई ख़ानदान उजड़ी बर्बाद थी विया आहिनि। शहर जे केतिरनि ई हंधनि ते सरेआम आइस, चर्स, शराब जो कारोबार मंथली एवज़ खुलियल आहे। हितां जे रहवासियुनि सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन, DIG सखर पीर मोहम्मद शाह, SSP अमजद शेख खां मुतालबो कयो त खुलेआम शहर में मंशात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। मंशात जी लानत ते बिजो ॾेई हितां जे नौजवाननि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची